रात जी निंड इंसान के जवान रखंदी ईंदी। जेको रात जो उजागो करे ॾींहं जो निंड करे उहो पंहिंजी उमिरि में ई तबाह बर्बाद थींदो हूंदो। उमिरि जो नंढो ॾेखारण में वॾी उमिरि वारो ईंदो। ग़लति ॻाल्हि कोन थो कयां। बचा हेॾे लत लॻी वेंदी खुदा जी कसम चांहि ठाहींदी यार चांहि ठाहे त वञ थो थी ॿुध न। रात जी निंड इंसान खे सिहत ॾींदी आहे। रात जी निंड इंसान खे चेहरे ते रौनक ॾींदी आहे। रात जी निंड इंसान खे सही तरीक़े सां चार्ज कंदी आहे चार्ज। बाक़ी ॾींहं जो निंड कंदनि कॾहिं बि तुंहिंजा हौसला बुलंद न थींदा। हमेशह जल्दबाज़ी जा फ़ैसिला कंदे रब जी इज़त जो क़स्म का ॻाल्हि बि न हूंदी। पंहिंजे लेखे रोई वेही रहंदे। ग़लति ॻाल्हि को त कहिड़े ॾिसो जवान जी औलाद जे रात जी निंड कई आहे सो अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम उन जी जान में खुशादगी आंदी आहे। रात जी निंड अल्लाह रात छाजे लाइ ख़लक़ कई आहे बचा? निंड जे लाइ। आराम कयो सुकून कयो। रात जी निंड तोखे जवान रखंदी ईंदी। जवान चेहरे में रौनक हूंदा। रात जी निंड कोशिश कर बचा जे चाहे तो मुंहिंजी शिकिल अहिड़ी सुहिणी हसीन रहे। पंज वक़्त वज़ू करण जी आदत विझ। अस्सलातु खैरुम मिनल नौम। निंड खां बहितर निमाज़ फजर जी निमाज़ पाबंदी सां पढ़जाए। मौला अली हैदर करार इब्न अबू तालिब जन खां के सवाल कयो त या अली मूंखे ख़बर कीअं पए त मां फजर जी निमाज़ पढ़ी आहे त अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम मुंहिंजे फजर जी निमाज़ क़बूल कई आहे। हा मौला अली हैदर करार इब्न अबू तालिब जन फरमान लगा जॾहिं तूं फजर जी निमाज़ अदा कई आहे ॿिए पर जी निमाज़ जो तोखे ख़्यालु दिमाग़ में वे सम्झ अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम तुंहिंजे फजर जी निमाज़ क़बूल करे छॾी आहे। वरी जेकॾहिं तूं ॿिए पर जी निमाज़ अदा करे थो वरी तोखे टे पर जी निमाज़ जो ख़्यालु वे त सम्झ अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम मुंहिंजी ॿिए पर जी निमाज़ बि क़बूल करे छॾी आहे। जे टे पर जी निमाज़ अदा करे थो तोखे मग़रिब जी निमाज़ जो ख़्यालु थिए थो त माना सम्झ टे पर जी निमाज़ बि अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम क़बूल करे छॾी आहे। यादि रखो इंसान हो अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम सां दिलि लॻाइण में तव्हांखे वॾा फ़ाइदा मिलंदा। पहिरीं ॻाल्हि वॾो में वॾो फ़ाइदो इहो आहे कि इंसान जी तव्हांखे तड़प न थींदी। थींदव त तव्हांखे माउ ऐं पीउ जी थींदी पंहिंजे बचन जी थींदी के ग़ैर जी न थींदव। अल्लाह सां दिलि लॻायो रब्बुल अर्शिल अज़ीम सां मोहबत कयो सची मुख़लिस मोहबत। महफ़िल में वेठो हुजे सभिनीनि खे छॾे करे तूं अल्लाह जी बारगाह में भॼ। अज़ान जे वक़्त में अल्लाह सां सचा थियो। यादि रखो इंसानो मुंहिंजी नसीहत ख़ुदा जी इज़त जो क़स्म तव्हांखे बुलंदी ते पहुचाइण वारी हूंदी आहे जेको सम्झे। बाक़ी मुंहिंजो कंहिंसां साड़ हसद कोन्हे को। न मां तव्हां खां पिनियो आहियां न मां तव्हां खां घुरण जी का ज़रूरत कई आहे न ई वरी मां तव्हांखे अपील कई आहे मूंखे लाइक कयो फॉलो कयो मूंखे शेयर कयो। न मुंहिंजियूं ॻाल्हियूं कूड़ी न हूंदियूं न बचा। मुंहिंजी ॻाल्हियूं अथई ब्रांड जेके सम्झ में अचनि उहे अमल करे फ़ाइदा वठनि। अल्लाह जो कसम अरे मूंखे तव्हांजो कुझु बि न खपे बसि तव्हां ॿुधी रुगो अमल कयो इहो मुंहिंजे लाइ घणो आहे। जज़ाकल्लाह ख़ैर मां सलाम।